अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां जीएम खोकर। अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल एक्सक्लूसिव। अॼु असीं जेको बकरा पिड़ी जे हवाले सां जेके आमद आहे बकरा ईद जी, उन मौक़े ते असीं कराची जी सुपर हाईवे खां पोइ ॿियो नंबर जेका वॾी पिड़ी आहे यूसुफ कोट पिड़ी, उते मौजूदु आहियूं। ही जेकॾहिं असां पोइ ॾिसंदासीं त ही इन मां असां एंट्री कंदासीं ऐं असां मालूम कंदासीं त हिते कहिड़ा कहिड़ा जानवर केतिरा महांगा ऐं केतिरा सस्ता आहिनि। ॿुधण में इहो पियो अचे त हितां जेको बि माल एंट्री सिंध मां ऐं बलोचिस्तान वादियुनि जी पहाड़ियुनि मां जेके बकरा आहिनि अचनि था, उहे तमामु सस्ता तरीन आहिनि। जेकॾहिं असां अचण जी ॻाल्हि कंदासीं त कराची जा क्लिफ्टन हुजे या डिफेंस हुजे, सदर वारो इलाइक़ो हुजे, उन्हनि लाइ नेटी जेटी पुल खां क्रॉस करे गुलबाई खां अची बिल्कुलु शेरशाह पुल खां क्रॉस करे अॻिते ईंदो त तमामु सवलो रस्तो आहे ऐं हिते पुरसुकून माहौल ऐं ठीक ठाक जेको तरीन जेके जानवर आहिनि उहे मिलनि था। जेकर मां कैमरामैन खे चवंदुसि त असांजो पस मंज़र में हिन तरफ़ ॾेखारे त ही बिल्कुलु किनारे ते रोड आहे, हिनखे हबचोकी रोड चवंदा आहिनि, जेका आमद रब्ता जे मुंहिंजे पुठियां अचे पई। इहे बिल्कुलु हब रेवल रोड हिनखे चयो वञे थो। हिन तरफ़ शेरशाह डिफेंस जा इलाइक़ा अचनि था। जेकॾहिं हेॾां जी ॻाल्हि कंदासीं त हबचोकी जो 15 मिंट खां फ़ासिलो आहे। बिल्कुलु मां इहा ई ॻाल्हि कई त हिते जेके जानवर अचनि था उहे तमामु सस्ता जानवर आहिनि ऐं तमामु सुठी क्वालिटी जा आहिनि। इन्हनि में का बि इंजेक्शन दवा वग़ैरह हिते न आहिनि। हिते जेके फ़रोख़्त कंदड़ आहिनि, जेके ग़रीब मिस्किन जेके अचनि था उहे बलोचिस्तान मां उहे ऐं सिंध जे ॿाहिरनि मां अचनि था। अचण जो मक़सदु इहो आहे त हिते जेको माहौल आहे पुरसुकून माहौल आहे, को रश कोन्हे का, ऐं तमामु बहितरीन क़ीमतनि में जेके जानवर मिलनि था। अचो त तव्हांखे वधीक तफ़सील ॿुधायूं था। असां नवाब शाह मां आयासीं। नालो असांजो सजण आहे। माल असां 50 बकर खणी आयासीं। कुझु खपाया आहिनि, कुझु बीठा आहिनि। अञा माल ॿियो बि ईंदो। माल जो रेट सही आहे, मुनाफ़िक़ आहे। असां वटि अचो दोस्तो, माल होलसेल मंडी आहे। वज़न जे हिसाब सां अलॻि अलॻि क्वालिटी जो रेट आहे। मां सस्ते 35-40 ताईं ॾींदासीं। 35-40 किलो वज़न हूंदो। ऐं भारी बकर आहिनि, लख वारा बि आहिनि, 80 वारा बि आहिनि, 50 वारा बि आहिनि। हर हिकु जो अलॻि अलॻि क़ीमत आहे। माल खूबसूरत आहे, सुठो माल आहे। ये दादू मां खणी आया आहियूं। यूसुफ कोट मंडी जेका आहे बकरा पिड़ी सस्तो पोइ ॿिया आहे 8-9 लाख जी। माण्हू खे चवंदा बची खूबसूरत है बहुत, अच्छा ले जाओ। 8.5 लाख बिकनी है। कहिड़े में 10 मन 10.5 मन थी वेंदी। आया दादू मो तकरीबन आया 14 आपकी शहरन में कितना जानवा हूं तासरे में असम जो नाला के सस्तो जे उन्हनि में गरीबन में कुर्बानी थी वञे। नालो मां जो हबीबुल्ला है सर। किथां आयो माल खणी? नहीं, शिकारपुर मां। मंडी बस आवाज मेहरबानी हले थो पियो। माल असांजो गंज आहे 22 गना है। रेट सुठो हले थो। सस्तो आहे 22 हाँ 22 जानवर। असांजा जानवर हेॾे आहिनि। हे भाऊ सुठो पियो आहे असांजो। हे असांजा जानवर आहिनि। ये असांजा खैर लगो गया भाई कीअं वज़न केतिरो आहे निदान जो जेको तव्हां वज़न नहीं ने जो 20-22 मर थींदो मां केतिरो घोड़ो था तव्हां? हे असां 20 लख घुरो। माण्हू आया आहिनि ॿियो आहे? माण्हू अंतर ना घुरनि था। केरु 5 लख थो चए, केरु 6 लख थो चए। घणा ॾींहं पिया आहिनि, सस्तो आहे माल वरी बि वॾो हिल माल सस्तो आहे। वठण वारो केरु आहे ई न, सभु मरी विया आहिनि। हेल कराची जा माण्हू।